अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उम्मीद कयां थो सभु दोस्त ठीकु ऐं ख़ुशि हूंदा। जीअं तव्हां थंबनेल ॾिसी चुका हूंदा, तव्हांजे लाइ अॼु बहितरीनु अपडेट खणी आयो आहियां टिनि ड्रामनि बाबति। तव्हांखे वीरनि जी वस्ती, दोलाब ऐं जेको किटन जो ड्रामो आहे राबेरा जे बाबति, त हीअ वीडियो फुल ॾिसिजो। तव्हांजे लाइ ख़ासि अपडेट आहे हिन फुल वीडियो में। तो जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अॻियां आर्टिस्टनि जी जेको उहो बि तव्हां लाइ ख़ासि वीडियो आहे। महिरबानी करे वीडियो पूरो ॾिसिजो। दोलाब जी जेको लास्ट रिकॉर्डिंग हले पई, जेको फरसंद मलिक खजूर साहब पंहिंजी फेसबुक ID ते रखियो आहे, उहो तव्हांजे लाइ ख़ासि खणी आयो हुअसि। जेको AP लास्ट चोथें स्पेल जहिड़ी, जंहिंजो आख़िरी क़िस्त शायदि 100 खां हेठि हूंदो, या 100 या 80। ऐं वीरनि जी वस्ती में जेको जिनजी रिकॉर्डिंग 3 स्पेलनि जी त थी वई आहे, ऐं चौथे स्पेल जी रिकॉर्डिंग शुरू थी चुकी आहे, ऐं 2 टीज़र हली विया आहिनि। हीअ नए साल में तव्हांखे ॾिसण वठण मिलंदो। ऐं किटन जो जेको ड्रामो राबेल आहे, उनजी बि रिकॉर्डिंग तेज़ी सां हली रही आहे। उनजी अपडेट नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं तव्हां हिन आर्टिस्टनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधो। बाक़ी लाइक कमेंट ज़रूरु कजो। जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। सिंध टीवी जी तमामु बहितरीन सोप सीरियल वीरनि जी वस्ती जे रिकॉर्डिंग कयूं असीं नौशहर फिरोज़ में, ऐं तमामु बहितरीन लोकेशन वीरनि जी वस्ती, जंहिंजो डायरेक्टर आहे सैयद ख़ालिद शाह, ऐं जंहिंजो लेखक आहे, जेको राइटर आहे हिन सीरियल जो, उहो आहे मोहतरम अयूब गुल साहब। ऐं हिन सीरियल खे रिकॉर्ड जेको करे थो पियो DOP असांजो साईं माजिद शाह। ऐं हिन सीरियल में तमामु बहितरीन कास्ट आहे। वटसप ॾिसो पिया ज़ेवर पाता पिया आहिनि। हीअ हिकिड़ो कैरेक्टर आहे हिन सेट ते। रिकॉर्डिंग हली, आख़िरी रिकॉर्डिंग आहे मुंहिंजे ख़्याल में, जेको तव्हां चवणु चाहियो था। स्पेल पूरो थियो 5 क़िस्तनि, ऐं ख़ैर ख़ूबी सां मुहबत सां ॾाढो मज़े सां पूरो थियो जो। इंशाअल्लाह ॿियो स्पेल जेको आहे 5 क़िस्तनि जो, उहो असीं जल्द रिकॉर्डिंग थींदी। जेको मुंहिंजे ख़्याल में मूंखे चवणो त तव्हां त ॿुधाए। ऐं हिन ॿी कहिड़ी संगत हिन कास्ट ॿी संगत इहा आहे त जनाब इसरार लगारी साहब आहे, ज़फ़र जिस्कानी साहब आहे, तव्हां माशाअल्लाह फ़कीर अली नवाज़ आहे, ऐं असांजो दोस्त आहे। ऐं हाजन थीवणो आहे, ऐं पंहिंजो अज़ीज़ कमरानी आहे, पंहिंजो अहमद अली शेख साहब आहे। पर ऐं अञा ॿुधण में आहे त अञा बि के काफ़ी इंटरव्यू हिन ड्रामे में थियण वारियूं आहिनि। ऐं जेको असां ॾिठो आहे, जेका ॾाढी कहाणी तमामु हिकिड़ी वीरे छनारी ॾाढी मज़बूत कहाणी आहे। ऐं साईं ख़ालिद शाह बि तमामु वॾी महिनत कई आहे पंहिंजी डायरेक्शन ते। साईं मोहतरम माजिद शाह जेको DOP आहे, उन ॾाढो सुठो कमु कयो आहे, ॾाढी कटिंग सां कमु। जेको हुनजे ॼाण में आयो आहे, ओवरऑल सेट बि ॾाढा सुठा आहे। तव्हां ॾिसंदा हूंदो त हीउ हिकिड़ो खूनी कोट जो हिकिड़ो सेट आहे, जंहिंजी आख़िरी जो रिकॉर्डिंग आहे असांजे हिन स्पेल जी। तमामु भलो, ॾाढो मुहबत। अयूब गुल साहब तमामु बहितरीन हिन कहाणी खे लिखियो आहे। लफ़्ज़, जुमिला, सीन, सिचुएशन्स तमामु बहितरीन आहिनि। ऐं इंशाअल्लाह नेक्स्ट स्पेल जेको असां ॿियो स्पेल कंदासीं, उहो बि तमामु